जय झूलेलाल। दोस्तों, महानता जी ॻाल्हि कजे त दुनिया में टिन तरह जी महानता, टिन तरह जा महान माण्हू थींदा आहिनि। हिकिड़ा महान माण्हू उहे जेके जन्म जात ई महान हुजनि, जीअं भॻवानु बुद्ध थियो, महावीर स्वामी थियो, गुरु नानक देव जी थिया, या वरी असांजा साईं झूलेलाल जी। ॿिया महान माण्हू उहे हूंदा आहिनि जिन जे मथां महानता थोपी वेंदी आहे। जीअं कंहिं ऊचे कुल ज़ात में जनम वठण सां माण्हू महानता हुन जे मथां थोपी वेंदी आहे। ऐं टियां महान माण्हू उहे थींदा आहिनि जेके पंहिंजी महिनत सां, कष्ट कशाला सही करे उन महानता जे पद ते पहुचंदा आहिनि। त असां ज़ाती लेवल ते ॻाल्हि करियूं त असांजा जेके सिंधी क़ौम जा माण्हू आहियूं, असां बि महान सॾाइण जे क़ाबिल आहियूं। इन जे करे न त छो जो असांखे महानता कंहिं ख़ैरात में मिली आहे, पर महानता असां पाण हासिल कई आहे। असां पंहिंजे कर्म योग सां, पंहिंजे कष्ट कशाला सही करे, महिनतूं करे, पसीनो वहाए करे इहा महानता हासिल कई आहे। छो जो जॾहिं विरांङो थियो, जॾहिं असांखे पंहिंजी सिंध छॾणी पई, पंहिंजो घर ॿार माड़ियूं बंगला छॾे करे हिंदुस्तान में अचिणो पियो, तॾहिं असां वटि न को पंहिंजो ठिकाणो हुयो, न घर हुया, न दुकान हुया। पर पोइ बि असांजे अबनि ॾाॾनि जेको आहे हिन दारे मुल्क में या दारे स्थान ते अची करे पंहिंजी ज़िंदगीअ जी नई शुरूआत कई ऐं ख़ूब कष्ट कशाला सही करे अॼु वापसि उन औज ते पहुता आहियूं जो हिंदुस्तान जे सभिनी खां अॻरियुनि क़ौमुनि में असांजी सिंधी क़ौम लेखजी वञे थी। त दोस्तो, सिंधियुनि माण्हुनि जी महानता जेका आहे उहा स्वाभाविक आहे, उहा असांजे खून में आहे ऐं इहा महानता असां पाण हासिल कई आहे लाल साईंअ जी महिर सां ऐं असांजे पंहिंजी महिनत सां। त सिंधियुनि जी महानता जे शान में मां कुझु तव्हांजे साम्हूं चवणु चाहियां त ईअं चवंदुमि त सिंधी माण्हू सबा जड़ा, यारनि जा बि यार, दुनिया जे कुंड करछ में घुमी कनि वापार, महिनत करे बंगला अॼनि, फेरिन मोटर कार, तन मन धन शेवा में ॾियनि, हरदम कनि परोपकार, न रुगो खीसनि सां अमीर पर दिल जा बि दिलदार, अहिड़ा शाही शाहूकार बचड़ा मुंहिंजे लाल जा, अहिड़ा शाही शाहूकार बचड़ा झूलेलाल जा। जिए सिंध, जिए सिंधी, जियनि सिंधी। जय झूलेलाल।